अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। खुश आहियो? कीअं अचणु थियो आहे? 10-12 मण अनु खपे मूंखे। मुर्शिद तव्हांजे लाइ 2-3 मण मुंहिंजे लाइ इहे खरार आहिनि। तव्हां सम्झो छो था? मां तव्हांखे 2-3 मण ॾेई सघां थो। वधीक अनु मां पंहिंजे बचड़नि लाइ रखंदो आहियां बाबा। जेकॾहिं मां सभु तव्हांखे ॾियां त पोइ मुंहिंजा बचा त बुख मरी वेंदा। न बसि जेको चयोमांइ मूंखे उहे खपनि। न त ईअं न त तूं छा कंदई? न त कानी अहिड़ी ॾेई जो गॾोड़ बचंदई नाले लाइ करे थो कानी त पहुचाई थी मुंहिंजी ॻाल्हि।